संगत तव्हांखे नई अपडेट शेयर कंदा हलूं तव्हां सां। ख़ासि करे जेकी ही तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही शूटिंग जूं तस्वीरूं आहिनि ड्रामे जूं। ऐं तव्हां थी सघे थो इन जी तव्हांखे ख़बर बि हुजे ही कहिड़ो ड्रामो आहे। बहरहाल ही लाजवाब ड्रामो ऐं लाजवाब शूटिंग हली रही आहे ऐं नवां अदाकार बि इन ड्रामे में एड थिया आहिनि। ऐं हिन ड्रामे जी तव्हांखे ख़बर आहे जेको हिन टाइम टॉप 10 पियो हले, यानी हवेली ड्रामो। इन जी शूटिंग लगातार बार हली रही आहे ऐं ही नवां काफ़ी ॿिया अदाकार बि जेको आहे टें स्पेल में शामिलु थी चुका आहिनि। टें स्पेल जेको आहे 50 केस खां मथे, यानी 51 52 खां वठी 75 ताईं। ऐं इन में जेको आहे वॾी दिलचस्पी तव्हांखे ड्रामे में अञा वधीक थींदी, जेको इन कहाणी में ऐं जेको आहे नओं मोड़ ईंदो। ऐं हिन अदाकारनि जी जेका वरी नई हिकु सम्झो तव्हां अॻिते वरी कहाणी ईअं आहे जो अञा ज़बरदस्त ऐं दिलचस्प ड्रामो हवेली थी वञे थो पियो। हवेली ड्रामो जेको आहे हिन टाइम ज़बरदस्त पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे पियो ऐं अञा जॾहिं ही क़िस्तूं तव्हां ॾिसंदो अचण वारियूं, अञा ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो। उमेदु आहे तव्हांखे नंढड़ी अपडेट वणी हूंदी। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।